जाम नवासली वेझो गाय माल जे विकिरे ख़रीद करण ते पाबंदियुनि बावजूद गाय माल जी मालपिड़ी क़ाइम कई वई आहे। बेराणी शहर में सिंध हुकूमत पारां पाबंदी बावजूद मालपिड़ी क़ाइम करे गाय माल जो विकिरो ऐं ख़रीदारी जारी आहे। ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जॾहिं त सिंध हुकूमत पारां गाय माल में बीमारियुनि फैलजण सबबि मालपिड़ियुनि ते पाबंदी लागू करण बावजूद मालपिड़ियुनि में गाय माल जी ख़रीदारी ऐं विकिरो जारी आहे। मालवंदनि पारां टंडो जाम नवाज़ली मेन रोड ते मालपिड़ी क़ाइम करे ज़िले जे ॿियनि मुख़्तलिफ़ वॾियुनि मालपिड़ियुनि ॾांहुं चौपायो माल विकिरो करे मुंतक़िल कयो पियो वञे। इंतज़ामिया ऐं बेराणी पुलिस अघोर निंड सुतल आहे।